नाज़रीन, जाम शोर जे नौजवाननि पारां माहौलियात जे आलमी ॾियारे जे हवाले सां वण ज़िंदगी आहिनि जे उनवान तहत वणकारी मुहिम जी शुरूआत करे छॾी आहे। संदन चवण आहे त वणनि जो हुजणु इंसानी ज़िंदगीअ लाइ अंटर आहे। हर माण्हू वण पोखे त जीअं माहौल जो तहफ़ुज़ यकीनी बणिजी सघे। वधीक तफ़सील ॾिसूं था जाम शोरे खां रहीम बख्श बलोच जी इन रिपोर्ट में। माहौलियात जे आलमी ॾींहं जे मुनासिबत सां धरती हिक आहे जे उनवान हेठि जामशोरे जे नौजवाननि पारां तकरीब मुनक़िद करे वणकारी मुहिम कई वई। उन मौके ते नौजवाननि धरती टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां शुक्रगुज़ार आहियूं धरती चैनल जा जंहिं असांखे हेडशॉट कयो। अॼु जेको आहे उहो जेके आलूदगी गंदगी ऐं ख़राबु माहौल कनि था उन्हनि लाइ आहे त तव्हां जेको आहे वण हणो ऐं वण ज़िंदगी आहिनि, उहे ज़िंदगी अव्हांजे हथनि में आहे। धरती टीवी न्यूज़ जा शुक्रगुज़ार आहियूं जीअं असांखे कवरेज ॾिनी ऐं अॼु वर्ल्ड इन्वायरमेंट डे आहे जेको असां सेलिब्रेट कयो। मलकारीअ सां कई आहे। घटि में घटि 400 वण असां हणी चुका आहियूं ऐं पार्क बि हिकु ॿ असां ठाहे चुका आहियूं जंहिंजो रिज़ल्ट तव्हां पाण ॾिठो आहे। ऐं इनशाला अॻिते बि असांजो इहे जेको प्रोजेक्ट आहे इनशाला असां कामयाबु थींदासीं, सॼे जामशोर खे ग्रीन कंदासीं। जेको इन्वायरमेंट आहे वणनि जे बारे में, वण हिकु इंसानी ज़िंदगी आहे जेको हर कंहिंखे खपे त पंहिंजे ॻोठनि इलाइक़नि शहरनि में हाणे त हिन मां इंसानी ज़िंदगी खे वॾो फ़ाइदो आहे। 150 वण आया आहिनि। इन खां पहिरियां बि कुझु वण हणी चुका आहियूं ऐं असांजी फाउंडेशन वणनि जे अलावा एजुकेशन अवेयरनेस ऐं हेल्थ ते घणी कुझु कमु करे चुकी आहे, जंहिंजे खोड़ सारा प्रोग्राम आहिनि। नौजवाननि जो चवणु हो त वणकारी न थियण सबबि बरसातूं न पइजी रहियूं आहिनि, जंहिं करे मौसम वधीक गरम थींदो पियो वञे ऐं समाज जे हर फर्द ते फर्ज़ थिए थो त वधि खां वधि वण पोखिन। कैमरामैन वज़ीर अली नवाणी सां गॾु रहीम बख्श बलोच, धरती टीवी न्यूज़ जाम।